दोस्तों पाण वटि हिकिड़ो नौजवान आयो आहे अॼु क्लास जे अंदरि ऐं हिनखे ही कैनुला बि लॻल आहे प्लस में धकु बि लॻल। बाबा इहो हेॾो ज़ख़्मी आहे त अॼु रेस्ट छो न कई, छो न? सर छाकाणि हिते कॉलेज में लेक्चर सही हलंदा आहिनि, उन हिसाब सां मां चयो ईंदमि त लेक्चर मिस थी वेंदो, पढ़ाई में थोरो सर कमी अची वेंदी। इन हिसाब नालो तव्हांजो छा आहे? नालो मुंहिंजो महताब अली आहे। महताब अली, कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? इंजीनियरिंग फर्स्ट ईयर। इंजीनियरिंग फर्स्ट ईयर में? जी जी। ही तव्हांखे कैनुला बि लॻी पई आहे, धकु बि लॻो पियो अथव। बहरहाल तव्हांजे जज़्बे खे सलाम कयूं था, तव्हांखे शाबाश हुजे, तव्हांखे पढ़ाई सां मोहबत आहे, ज़बरदस्त बेटा। थैंक यू सर। Plus derivative of e power d, same e power d, like that. First order derivative r of t equal to 6 plus into minus. Destination is examples common point मिलायो जितना ही कैपेसिटर C1 ना फर्स्ट कयो C2 आ C3 आ ट्रे कैपेसिटर्स आहिनि तिनखां वधीक बि असांखे शो करे सघूं था 3 4 5 केतिरा में को नंबर तादाद मुक़रर न आहे त भई तिनखां वधीक तव्हां था खणी सघो। हिन में 8 wide muscular chamber that is used in the food. Mana for the process of swallowing the food. Forward diagram, this is T1 and DOD. T1 from one way, different 0.